नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी कुछ ॾींहं अॻु मौजूद शख़्सियत अकरम जट मथां प्रेस कॉन्फ्रेंस में इल्ज़ाम लॻाईंदड़ इशफाक जज्जा बयान तब्दील करे छॾियो। मौजूद शख़्सियत मोहम्मद अकरम जट बेहतरीन इंसान ऐं संदसि मथां लॻल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। इशफाक जज्जा तफ़सील मूजिबि रानीपुर भरिसां कानाई डंड जे रहवासी कुझु ॾींहं अॻु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो हो त मोहम्मद अकरम जट ज़ुल्फ़कार जट इस्ताख़ार ऐं निसार जट जिन हमलो करे ज़ख़्मी किया। अहिड़ी ख़बर मीडिया ते नशर थियण बाद प्रेस कॉन्फ्रेंस में शामिल इशफाक जज्जा अॼु मीडिया ऑफिस पहुची ॿुधा त अमजद जज्जा ऐं असदुल्ला जज्जा जिन मूंखे ॿुधा त असीं शहर दवा वठण हलूं था, ड्रिप लॻंदी मरीज़ सां हिकु माण्हूअ जी ज़रूरत आहे, उन करे आउं गॾिजी शहर पहुतुसि त हिननि मौजूद शख़्सियत मोहम्मद अकरम जट ख़िलाफ़ ग़लति बयानी कंदे कूड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन करे आउं वरी प्रेस क्लब पहुची चवां थो त मोहम्मद अकरम जट सुठो शहरी ऐं कारोबारी माण्हू आहे, उन मथां लॻल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। मोहम्मद अकरम हमेशह ॻोठ वासियुनि जी ख़िदमत कई आहे। जॾहिं त राब्तो करण ते मोहम्मद अकरम ॿुधा त अमजद ऐं असद जज्जा वारा मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग कंदा आहिनि ऐं मूंखां भतो घुरंदा आहिनि, भतो न ॾियण ते मूंखे परेशान कनि पिया। ईअं पहिरियों तव्हां जेके प्रेस कॉन्फ्रेंस कई तव्हां सां ॿिया बि गॾु आहे, उन में चौधरी अकरम ते जेके इल्ज़ाम तराशी कई उहे तव्हां कीअं था ॾिसो? असां मुंहिंजो नालो इशफाक अहमद जज्जा आहे। इहे जेके मूंखे दग वेंदड़ तां वठी आया चई हमरा खे थेली चढ़ाईंदा त उते हलो गॾिजी मां कंहिं कम सां वेंदुसि। मूंखे अॻियां ख़बर न हुई त मूंखे मीडिया ते वठी वेंदा। अच्छा, मूंखे काई ख़बर कोन्हे। उते मां वेठो हुअसि, मूंखे विहारियो, मुंहिंजो हक़ जो कमु मूंसां करायो वियो आहे। मुंहिंजो फोटो आयो आहे, बिल्कुलु आयो आहे। मां को लफ़्ज़ न हिननि जे बारे में ॻाल्हायो न हुननि जे बारे में ॻाल्हायो। मां चुप मतिलबु तव्हांखे ठगी करे वठी आया त थेली हलाइणी आहे? हा, इहे जेके इल्ज़ाम आया अथनि अकरम साहिब ते इहे कीअं आहिनि? इहे कूड़ा आहिनि साईं। ठीकु आहे।